ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। घोटकी के कच्चे वारे इलाके में धाड़ेलन खिलाफ ऑपरेशन लाइ एसएसपी डीसी का सीएसआर फंड मां 1 करोड़ रुपयनि जे लाइ ख़त लिखी छॾियो आहे। ख़त में जणायो आहे त ॾोहारनि खिलाफ ऑपरेशन लाइ पुलिस पिकटूं ऐं रस्ता ठाहियूं पिया। सीएसआर मां 1 करोड़ रुपया ॾिना वञनि। ज़िले में ॾोहारनि सां वेड़ कंदे शहीद थियल 58 पुलिस एहलकारनि जे नाले सां पुलिस पोस्टूं क़ाइम कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। तफ़सील मालूम कंदासीं मीरपुर मां थिलिमा आवाज़ जे रिपोर्टर लतीफ़ वसीर खां। जी लतीफ़ वसीर, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, घोटकी तलीम हुसैन तुनियो पारा डीसी घोटकी के खत लिखी उनका 1 करोड़ रुपए की घुर कई है। जणायो आहे त खत में सीएसआर फंड मां 1 करोड़ न वञे, छाकाणि त जेके असां कच्चे में रहूं आंदर सुंदरनि जे कच्चे में ॾोहारनि खिलाफ ऑपरेशन कयो पिया। उन सां गॾोगॾु जेके बंद ते पुलिस टिकटूं जो कमु हले पियो या अंदर कच्चे अंदर जेके रस्ता ठाहियो पिया, इन हवाले सां असां 1 करोड़ रुपया जो फंड ॾिनो वञे सीएसआर फंड मां। उन वधीक इहो खत में जणायो आहे त 58 जेके पुलिस एहलकार शहीद थिया आहिनि ॾोहारनि सां विढ़ंदे, उन्हनि जे नालनि सां पुलिस टिकटूं ठाहियो पिया ऐं उहे पुलिस टिकटूं उन्हनि जा वारिस उन्हनि जी इफ़्तिताह कंदा। ऐं जणायो आहे त मोटर जी हिफ़ाज़त जे कच्चा रस्ता जेके ठाहियो पिया, उन हवाले सां असांखे जेको आहे सीएसआर फंड मां असांखे 1 करोड़ न वञे। अहिड़ो खत एसएसपी घोटकी डीसी घोटकी खे खत लिखी करे 1 करोड़ सीएसआर फंड जी मदद में जेका हुनखे तलब थिया नी। बाक़ी पासे कच्चे जे वारे इलाइक़े जेको रोती जो एरिया है या जो आंदर सुंदराणी वारो इलाइक़ो आहे, पुलिस पारां गुज़िरियल 1 हफ़्ते खां वठी उन कच्चे वारे इलाइक़े में कच्चा रस्ता जो पुलिस जो कमु हलंदड़ आहे। जी ठीक है, मुझ वरी मेहरबानी लतीफ़ वसीर अपडेट करण लाइ।